खोसकी में टाउन कमेटी मुलाजमन पारां 2 महीननि जो पगार न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। टाउन कमेटी जे मुलाज़िमन हैदर शेख मुस्तफ़ा रहंदे ॿियनि जो चवणु हो त टाउन कमेटी मुलाज़िमन जूं 2 महीननि खां पगारूं बंदि हुअण करे उहे सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। टाउन मुलाज़िमन जेके तक़रीबन हिननि जूं 2 महीननि खां पगारूं बंदि आहिनि ऐं हिननि माण्हुनि वीचारनि जेके कचा मुलाज़िम आहिनि हिननि सफ़ाइयूं कयूं आहिनि ते रोड रस्तनि ते बि पाणी जेके आहिनि एमरजेंसी या पाणी कढाया आहिनि असां ॾिठा आहिनि ऐं उन्हनि ई ग़रीब माण्हुनि जी पगार बंदि करे उन्हनि जा बच्चा फाका कशी ते मजबूर थी विया आहिनि। 2 महीननि खां पगारूं बंदि आहिनि, कचा वीचारा मुलाज़िम 3 महीननि खां पगारूं बंदि आहिनि, असां पकनि जूं 2 महीननि खां पगारूं बंदि आहिनि। जॾहिं खां इहे एसी आयो कमकार को करे कोन थो, पगारूं मुलाज़िमनि जूं करे कोन थो, वीचारा मुलाज़िम ज़लील थी विया आहिनि। शहर जूं सफ़ाइयूं करियूं था, हर कमु करियूं था। बरसातनि खां वठी राति जो असां ज़लील थिया आहियूं। राति ॾींहुं एमरजेंसियूं असांजो ॾिने, उहो त छुटियूं न असांखे एमरजेंसी ॾिनो न को बिल करे थो, पर पगार असांजो हक़ आहे जेको मज़दूरनि जो असांखे उहो कोन थो ॾिए। दुकानदारनि असांजा राशन बंदि करे छॾिया आहिनि। असां एमरजेंसी ड्यूटियूं कयूं आहिनि, बरसातनि में असां लुंडियूं लताड़ियूं आहिनि, त ज़लील थिया आहियूं। असांजी इहा ई रिक्वेस्ट आहे आला अमलदारनि सां त इहे एसी हटाए असांजो हक़ असांखे ॾिनो वञे। असांजा बच्चा पिया बुख मरनि, असांखे केरु अटो पिञो कोन थो ॾिए। छा असांजो हक़ आहे, असीं हक़ वठूं पिया। हुन वज़ीर सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त उन्हनि जूं रहियल पगारूं ॾिनियूं वञनि ऐं साणु इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk